बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है क्लास नंबर 12 जिन जे अंदर असां इंतहाई अहम टॉपिक पढ़ने वाला हूं एडजेक्टिव जेके असां चवंदा आहियूं सिफ़त। हाणे अॼु असां एडजेक्टिव जी डेफिनेशन उन जे कुछ किस्मन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन जे इस्तेमाल ते ॻाल्हाईंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। सभ खां पहिरियां त एडजेक्टिव जी जेका सिंधी आहे उहा आहे सिफ़त। हाणे सिफ़त जो कम छा आहे वो असांखे इन डेफिनेशन में बुधाए तो। An adjective is a word that qualifies a noun and adds something to its meaning. हाणे जेका सिफ़त है छा कंदी आहे नाउन खे क्वालिफाई कंदी आहे, यानी नाउन जी अञा वधीक वज़ाहत कंदी आहे, नाउन खे एक्सप्लोर कंदी आहे। माना अगर कोई भी नालो आहे त उन जे लाइ जॾहिं सिफ़त इस्तेमाल थींदी आहे त नाउन जा इलाही मसला हल थी वेंदा आहिनि। मिसाल कीअं मां तव्हांखे चवां तो हिकिड़ो कमरो आहे जंहिंमें इलाही सारा गिलास पिया आहिनि, मूंखे हिकिड़ो गिलास खणी ॾियो, पर तव्हां कोई भी खणी ॾींदव, पर जॾहिं मां तव्हांखे चवंदुमि शीशे जो गिलास खणी ॾियो तव्हांजो मसलो ई हल थी वेंदो। यानी जेको शीशे जो गिलास आहे इन शीशे लफ़्ज़ हुन गिलास जो इलाही मसलो हल करे छॾियो। यानी कहिड़ी सिफ़त वारो गिलास हुजे, शीशे वारो। अच्छा, ॿियो तव्हां बोर्ड इस्तेमाल कयो, पर अगर मां चवां ते ब्लैक बोर्ड इस्तेमाल कयो, मसलो ई हल आहे। यानी हिकिड़ी सिफ़त जेका ब्लैक हुई उन छा कयो अची उन नाउन जो इलाही शयूं जेका कवर करे वई। हाणे मां चवां तो छोकिरी, हाणे इहो नाउन असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, पर मां चवां तो होशियार छोकिरी। हाणे इन होशियार छा कयो आहे नाउन खे अञा वधीक क्वालिफाई कयो आहे ऐं ॿियो नाउन जी माना में इज़ाफ़ो कयो आहे, यानी उन जी माना खे अञा वधीक एक्सप्लोर कयो आहे। सो चवे तो त एडजेक्टिव अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके नाउन खे जेको क्वालिफाई कंदा आहिनि, नाउन जी वज़ाहत कंदा आहिनि। ॾिसो न, नाउन जी वस्फ़ बयान कंदो आहे, ॿियो एड्स समथिंग टू इट्स मीनिंग ऐं उन जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। ऐं यादि रखो त हमेशा जेका एडजेक्टिव आहे उहा नाउन सां इस्तेमाल थींदी आहे, यानी नाउन खां बग़ैर इस्तेमाल न थींदी। इहो यादि रखी छॾियो त एडजेक्टिव पाण सां गॾु छा खणंदी आहे, फौरन बाद नाउन खणंदी आहे। अच्छा, कीअं? मिसाल इनोसेंट मासूम बॉय छोकरो, यानी हिन छा कयो ये नाउन सां इस्तेमाल थी आहे त हाणे छोकरो त आहे पर केरु आहे, कहिड़ो आहे, मासूम आहे। शर्ट ॾिसो नाउन आहे, पर हे छा आहे ब्लैक शर्ट, इहो छा थी वियो इन नाउन खे अञा वधीक क्वालिफाई कयो, वज़ाहत कई ऐं ॾिसो तव्हां त नाउन सां गॾु इस्तेमाल थी आहे। हाणे हूअं त काफ़ी एडजेक्टिव जा क़िस्म आहिनि, पर टे क़िस्म असां हिते डिफाइन कया आहिनि। पहिरियों आहे क्वालिटी, यानी हीअ नाउन जी क्वालिटी ते बि ॻाल्हाईंदी आहे। मिसाल सॉफ्ट ड्रेस, ऐं ड्रेस नाउन आहे, सॉफ्ट छा आहे एडजेक्टिव आहे। उन एडजेक्टिव छा कयो आहे उन नाउन खे क्वालिफाई कयो आहे। जे इनोसेंट, ब्लैक, सॉफ्ट, वाइट, शॉर्ट, टॉल, इहे छा आहिनि, क्वालिटीज़ आहिनि कंहिं बि। मिसाल हिकिड़ो हीअ तव्हां जेका मिसाल हिकिड़ा जेका स्टिक खणी आयो या डिघी स्टिक खणी अचो, वॾी स्टिक खणी अचो, हाणे इहा छा हिन जी क्वालिटी आहे त हीअ स्टिक डिघी आहे। स्टैंड, अगर असां कैमरा जी स्टैंड वठूं था त बाबा हीअ जेका स्टैंड आहे उहा एल्यूमिनियम जी आहे, यानी उहा मज़बूत आहे। हाणे हिन जी क्वालिटी आहे, हीअ प्लास्टिक जी जेको आहे सो असांजी स्टैंड आहे। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जॾहिं असां क्वालिटी बयान कयूं, नाउन खणूं ऐं नाउन जे इज़ाफ़े तौर असां कोई अहिड़ो एडजेक्टिव इस्तेमाल कयूं, असांजी उहा क्वालिटी ऑफ एडजेक्टिव हूंदी आहे। सेकंड वन इज क्वांटिटी। हाणे क्वांटिटी यादि रखो त जवाब ॾींदी आहे हाउ मच जो, यानी जेका क्वांटिटी हूंदी आहे क्वांटिटी। मिसाल जे चऊं था लिटिल टी, थोरी चांहि, सम वाटर, अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ असां इस्तेमाल कंदा आहियूं हिन क्वांटिटी खे ज़ाहिर करण लाइ। जी मिसाल आई वॉन्ट लिटिल टी, मां थोरी चांहि मुंहिंजी ज़रूरत आहे या मां चाहियां थो। जेको आहे ही डोंट वांट सम वाटर, ही नथो चाहे त हिनखे थोरो पाणी हुजे। सो अहिड़े तरीक़े सां असां हिनखे क्वांटिटी खे एक्सप्लोर कंदा आहियूं एडजेक्टिव जे अंदरि। थर्ड वन इज नंबर। हाणे मां हिन जे करे टे शयूं खयूं त यादि रखी छॾियो त जेको नंबर आहे न इहो बि एडजेक्टिव हूंदो अथव। मिसाल कीअं, 3 बॉयज़, हाणे छोकिरा त थियो नाउन या बॉयज़ थियो कॉमन नाउन, पर जेको अॻियां 3 थो अचेसि, ॾिसो उनखे महदूद थो करे छॾे, उनखे वधीक एक्सप्लोर थो करे। त छोकिरा त पर घणा छोकिरा, 3 छोकिरा। 12 महीना, 12 मंथ्स। हाणे 12 मंथ्स छा आहिनि, असांजो जेको हिते 12 आहे इहो हिते एडजेक्टिव आहे। उन खां पोइ नंबर असां ॿिनि तरीक़े सां इस्तेमाल कंदा आहियूं। हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेका हीअ क्वांटिटी हूंदी आहे, सिंपल हिकिड़ो तादाद हूंदो आहे, 5, 4, 6 मतिलबु 8 या अहिड़े तरीक़े सां। ॿियो हूंदो आहे डायरेक्ट टारगेट कंदा आहियूं। मिसाल थर्ड बुक, जंहिं मां अक्सर मिसाल ॾींदो आहियां, अगरि असांजे साम्हूं हिते 2-3 गिलास पिया हुजनि त अगरि हीअं चवंदासीं त हे थी विया 1, 2, 3, हे आहिनि 3 गिलास,
3 glasses, पर मां चवां तो सेकंड वन इज माइन, जेको ॿियो नंबर आहे इहो मुंहिंजो आहे। हाणे जेको सेकंड ग्लास थी वेंदो, हिते लफ़्ज़ छा इस्तेमालु कयुमि मां, सेकंड, यानी मां हिन खे टारगेट कयुमि त इहो मुंहिंजो आहे। यानी अहिड़े क़िस्म जा नंबर जंहिंमें असां टारगेटिंग कंदा आहियूं। मिसाल कीअं, तव्हां अक्सर ॿुधो हूंदो, हीउ छोकिरो क्लास में 3rd आयो आहे, इन मतिलबु छा हूंदो आहे त यानी पहिरें ॿिएं ऐं टियों नंबर आयो आहे। अगरि मां चवां त हीउ क्लास में 3 आयो आहे त तव्हां चवंदो छा 3 आया आहिनि, पर मां चवां सेकंड आयो आहे त तव्हां चवंदो टारगेट थो करे, यानी सभिनी मां ॿियो नंबर। यानी ही उहे नंबर बि असां हिन में जेको आहे न कंहिंमें एडजेक्टिव ऑफ नंबर में आणींदा आहियूं जॾहिं असांखे टारगेट कंदा आहियूं। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ, फोर्थ, इहे सभु जा सभु एडजेक्टिव आहिनि। ऐं इहे सभु जा सभु तव्हां ॾिसो पाण सां गॾु नाउन था खणनि। थर्ड बुक, यानी टियों किताब जेको आहे, थर्ड ग्लास, थर्ड बॉय, थर्ड पोजीशन। अच्छा, उन खां पोइ सेकंड हाउस, ॿियों घर। हाणे जी मिसाल हूंदा, इन दिस रो, हिन लाइन में सेकंड रूम इज हर्स, इहो जेको हिन लाइन में ॿियो कमरो आहे इहो हुनजो आहे। माना हिन में साबित थियो त असां जेके नंबर आहिनि उहे नंबर ख़ुदि असां एडजेक्टिव में इस्तेमालु कंदा आहियूं। सॼी गेम में तव्हां ॾिठो त एडजेक्टिव मां अगरि हाणे हीअं लिखां त तव्हांजे लाइ आसान थींदो नाउन। यादि करे छॾियो, जेका एडजेक्टिव हूंदी उन सां गॾु नाउन ज़रूरी आहे ऐं ज़रूरु ईंदो। असां जीअं असां एडजेक्टिव हुन में पॉसेसिव एडजेक्टिव डिस्कस कई असीं प्रोनाउन वारे क्लास में, जीअं मां तव्हांखे छा चयुमि त माए पॉसेसिव एडजेक्टिव आहे। ऐं हमेशह यादि रखो, जेका एडजेक्टिव हूंदी आहे उहा असांजो नाउन खणंदी आहे पाण सां गॾु। ईअं ई ॾिसो, असां जॾहिं हिते एडजेक्टिव ते डिस्कस कई आहे त असां हिते हिन सां नाउन था खणूं। अच्छा, हाणे ॿियो असांजा मतिलबु के दोस्त सवाल कंदा, अगरि मां त चवां ही इज़ क्लेवर, ही होशियार आहे, हाणे त हिते त नाउन कोन्हे को, ऐं तव्हां था चओ त हे असांजो एडजेक्टिव आहे। इते यादि रखी छॾियो त एडजेक्टिव जो तव्हां इस्तेमालु नाउन सां ई कयो आहे। कीअं, ॾिसो, तव्हां जो ॿुधायो त होशियार केरु आहे, ही, ऐं ही अगरि मां हिते को न को ज़ाहिरी ॻाल्हि नाउन लिखियलु हूंदो न, प्रोनाउन आहे छा, प्रोनाउन कंहिंजी जॻह ते पंहिंजी जेको आहे स्पेस ठाहींदो आहे नाउन जी जॻह ते। ऐं हीअ जेका एडजेक्टिव आहे कंहिंखे थी क्वालिफाई करे या माना कंहिंमें थी एड करे, पोइ हिन नाउन में मां हिनखे नाउन चवां चई थो सघां, छो त हिन जे पोयां असांजो नाउन ई आहे, छो त नाउन जी जॻह ते हिनखे प्रोनाउन इस्तेमालु कयो। यानी ॾिसो, हीअ छा कंदी आहे, उन जे नाउन हुजे या प्रोनाउन हुजे उनखे क्वालिफाई कंदी आहे। हाणे मां कुझु सेंटेंसिस तव्हांजे साम्हूं चवंदो वेंदुमि ऐं तव्हां हुन मां टिक कंदो त एडजेक्टिव कहिड़ी आहे। मिसाल हिकिड़ो, ही विल नॉट ड्राइव रेड कार, ही ॻाढ़ी कार न हलाईंदो। अगरि मां तव्हांखे चवां थो ही विल नॉट राइड रेड कार, इन मां नाउन कहिड़ो आहे असां पढ़ी आया आहियूं। ॾिसो, हाणे हिन जुमिले में केॾी असांखे आसानी थिए थी, कार नाउन आहे। असां प्रोनाउन पढ़ियो आहे, मां तव्हांखे चवां त इन में प्रोनाउन कहिड़ो आहे, तव्हां चवंदो सर ही, छो त इहो कंहिं बि बॉय या मेल जे नाले जी जॻह ते इस्तेमालु थियो आहे। हाणे ॾिसो, आहिस्ता आहिस्ता असां में मेच्योरिटी थी ईंदी वञे जीअं जीअं असां टॉपिक पढ़ूं था। अच्छा, अगरि मां तव्हांखे चवां त इन सॼे जुमिले मां एडजेक्टिव कहिड़ो आहे, तव्हां चवंदो सर रेड, गाड़ी, छो त रेड कार हिकु त नाउन सां गॾु इस्तेमालु थियल आहे ऐं ॿिए नंबर ते नाउन खे क्वालिफाई थो करे। ऐं यादि रखो त रंग असांजा सभु जा सभु एडजेक्टिव में ईंदा आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे मतिलबु ब्लू स्काई, हाणे कंहिंसां तव्हां इस्तेमालु कयो, नाउन सां इस्तेमालु कयो। ऐं इहो ब्लू कंहिंखे थो वधीक ग्लोरीफाई करे, कंहिंजी थो वज़ाहत करे, कंहिंजी थो वसफ़ बयानु करे, आसमान जी, त आसमान ईंदो आहे ब्लैक स्काई, ठीकु आहे न, ब्लू बर्ड, वाइट अम्ब्रेला। हाणे इहे सभु जा सभु छा आहिनि, एक्सप्लोर था कनि नाउन खे। हाणे ॿियो सेंटेंस आहे, आई वांट वाइट फ्लावर, मूंखे अछो गुल घुरिजे थो। तव्हां मूंखे ॿुधायो त हिन मां एडजेक्टिव कहिड़ी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वाइट, छाजे करे त उहो नाउन सां गॾु इस्तेमालु थियल आहे, फ्लावर, यानी वाइट फ्लावर, वाइट असांजो एडजेक्टिव आहे, फ्लावर नाउन आहे, ॿई गॾु इस्तेमालु थियनि, क्वालिफाई थो करे। अच्छा, ॿियो, आई विल कॉल शॉर्ट बॉय, मां कंहिं नंढे कद वारे छोकिरे खे सॾु कंदुसि। त ॾिसो, हिते शॉर्ट छा आहे, नंढो, शॉर्ट बॉय न हल्के कद वारो छोकिरो, हिते शॉर्ट असांजो एडजेक्टिव आहे। सो इनशाला अगरि तव्हां क्लासिस नोट कयो था, एग्जाम्पल्स नोट कयो था, मां गारंटी सां थो चवां त जॾहिं असां व्हाट्सएप स्पीच कंप्लीट कंदा वेंदासीं न, हीअ ताक़त हिन कोर्स जी तव्हांखे महसूसु थींदी वेंदी त कीअं असांखे शयूं ईंदियूं वञनि थियूं। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। ईंदड़ क्लास में एडजेक्टिव जूं डिग्रीज़ पढ़ंदासीं जेके इंतिहाई ज़रूरी आहिनि। गॾिजो असां सभिनि सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।